दोस्तों अॼु असां वारे चांडे जो इंटरव्यू आहे। असलम भुट्टो इंटरव्यू वठण वारो अथसि। ॾिसो ख़ासि करे पंहिंजे चैनल जे लाइ यूट्यूब जो चैनल आहे असलम भुट्टे वटि। ऐं चांडे जा ॿ दोस्त बि वेठा आहिनि। हिकिड़ो चांडियो वेठो आहे, ॿियो तूं अबा कहिड़ी बॉडी बिल्डर शेख आई? अड़े शेख मारे छॾी यार, हे कहिड़ी कंडीशन में आयो वई? अरे रात जी ड्रेसिंग आहे, जिम ते बि आहिनि जे करे वरी चांडे कॉल कई त चांडे ॾे हलियो आहियां। चांडे कॉल कई, चांडे ॾे हलियो आहे? अलाए मां सम्झो माण्हुनि भरिया त इहो आहे। हाणे ॾिसूं था असलम भुट्टो कहिड़ा सवाल थो करे चांडे खां। चांडियो परेशान वेठो आहे। चांडियो वेलकम असांजे चैनल सोजरे में तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं सभ खां पहिरीं त तव्हां माण्हुनि खे पंहिंजो असुलु नालो ॿुधायो, जिन जी माण्हुनि खे का ख़बर ई कान्हे का। सर मुंहिंजो असुलु नालो आहे मोहम्मद यूनुस चांडियो। यूनुस चांडियो तुंहिंजो असुलु नालो आहे। ऐं तूं किथां जो रवासी आहीं? मां मीरपुर ख़ास जो आहियां। तूं मीरपुर ख़ास जो रवासी आहीं ऐं तूं मीरपुर ख़ास छॾे कराची आयो आहीं। मूंखे यादि थो अचे त तूं सिंध टेलीविज़न ते जॾहिं इमरान चांडियो उते प्रोग्राम मैनेजर हूंदो हो त तूं उते जॉब कंदे हुए। पोइ उहा जॉब तूं छॾे ॾिनी। उन जॉब जे छॾण जा कई जेके आहिनि से कारण आहिनि, जिन में तुंहिंजो हिकिड़ो वॾो जेको आहे सो फैक्टर जेको आहे इहो हुयो त तूं उते ईंदड़ वेंदड़ हर हीरोइन खे जेको आहे सो प्यार जी नज़रुनि सां ॾिसंदे ऐं उन्हनि सां इश्क कंदे। तूं उन्हनि सां इश्क कंदे हुए? इश्क छॾे ॾिनो आहे। न त तूं इश्क त कंदो हुए न? कंदा हुआ, हाणे छॾे ॾिनो आहे। न त इश्क करण जे लाइ तोखे इहा ख़बर न आहे त इश्क करण जे लाइ पैसो खपे, खीसे में कुझु हुजे त पोइ माण्हू कंहिंसां इश्क करे। ॿुधे न पुट, दिलि लॻी थी वञे। न दिलि लॻी वारो कमु जेको आहे न उहो ॾिसो न, उहो फोकट में त केर बि कंहिंसां प्यारु जेका कोन थो करे सघे। अॼुकल्ह जी छोकिरियूं जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे उहे चाहींदियूं त बर्गर खाऊं, समुंड जो सैर कयूं ऐं कुझु सुठा लटा बि असांखे मिलनि, ज्वैलरी मिले, को सुठो मोबाइल असांखे मिले। त तूं छा वठी ॾींदे उन्हनि खे? असां वठी कुझु कोन ॾींदासीं। न त पोइ तूं इहा जुरत करे ऐं इहा ख़ुदकशी छो कई? ग़रीब माण्हू बि बिजली में हथु। इश्क जुनून हो। इश्क जुनून हो। उन तोखां नौकिरी बि जेको आहे सो फुराई ऐं तुंहिंजी ज़ाती ज़िंदगी बि तबाह थी वई ऐं तूं जेको आहे वरी रोडनि ते अची वई। त तूं उन में छा पिरायो? पिरायो कुझु कोन्हे। इश्क ई आहे, नाकामी आहे या कामयाबी आहे। न इश्क जी नाकामी चइजे न। ॾिसो न, तूं हाणे बजड़ीवाल माण्हू आहीं, तुंहिंजी पंहिंजी फैमिली आहे, ॻोठु आहे, इज़त आहे, घरु आहे, हाणे उहे त सभु रुली आहे न। त पोइ हाणे छा करण जो इरादो आहे वधीक? हाणे इमरान भाई वरी सपोर्ट कई आहे। न इमरान भाई त ॾिसो न, इमरान भाई त मतिलबु प्रस्त माण्हू आहे। हू त पंहिंजे नट बोल्ट चैनल खे थोरो अॻिते वधाइण जे लाइ तुंहिंजो सहारो वरितो अथई ऐं तुंहिंजी जेका बि पोस्टिंग रखे थो हज़ारनि में माण्हू ॾिसनि था। त हाणे उहो त हुनखे पाण खे फ़ाइदो आहे न, जंहिं करे तोखे रखियो अथई। सपोर्ट बि कंदो इमरान भाई, ईअं ॻाल्हि कोन्हे। सपोर्ट बि कंदो। सपोर्ट कंदो आहे तुंहिंजी? बिल्कुलु कंदो आहे। अच्छा, त तुंहिंजी कंहिं शइ जी ज़रूरत पइजी वञे इमरान भाई फ़ोन कंदा आहियूं, फ़ौरन मसइलो हल करे छॾींदो आहे। अच्छा, फ़ौरन मसइला हल कंदो आहे। जी। लेकिन हाणे तूं इन सॼी जेको आहे सो ॻाल्हियुनि खां पोइ तोखे अकुलु आयो? बिल्कुलु। कहिड़ो अकुलु आयो? हाणे पंहिंजी रोज़ी कंदासीं। रोज़ी कंदासीं। अच्छा, ॿी ॻाल्हि ॿुधो, इहो इरशाद जागीरानी ऐं ज़फ़र जो छा केस हुआ? बसि इहो बि, इहे बि इश्क वारा हुआ। न इरशाद त ठीकु आहे, यानी हर नई छोकिरी सां इश्क लड़ाईंदो आहे ऐं ज़फ़र बि जेको आहे सो पंहिंजे वसां कोन घटाईंदो आहे। लेकिन तूं उन्हनि जो अखियुनि ॾिठो छा आहे ताईं? थोरो मूंखे ॿिन्ही जे बारे में ॿुधाए कुझु। और ये भी एक आशिक हुआ है, इश्क कंदा हुआ, ये भी नाकाम आशिक है। नाकाम आशिकन। बिल्कुल। तो तू छा इन्हनि खे सपोर्ट कंदे या छा कंदे? बस दोस्ती यारी, वो भी सपोर्ट कंदा, हम भी उन्हें सपोर्ट कंदो। अच्छा, मतलब तू यो इधर का माल उधर है, उधर का माल इधर कंदे? ना ना ना। अच्छा, ये कौन कंदे? ये कौन? अच्छा, तो भलाई ॻाल्हि ॿुध, इरशाद ऐं रूबीन जो को चक्कर थियो, उन में तुंहिंजो भी कोई हिस्सो हुयो? ना ना, मां कराची भी कोन वञो। अच्छा। जी हाँ। त भला जेको ज़फ़र ऐं अनीता पाण में अलॻि थी आहे ऐं तलाक थी वई, उनमें बि तूं को शामिल हुई छा? इहे वरी किथां अची आहे भई? ऐं मूंखे इहा ख़बर पई त तूं बि हुनखे ग़लति ॿुधाईंदे हिनखे ग़लति ॿुधाईंदे पोइ पाण में विड़ी पिया। ईअं कोन्हे? ईअं कोन्हे।
पक पक असां मालूम कयूं बिल्कुलु बिल्कुलु ऐं जेकॾहिं ईअं हुजे त पोइ जेका सज़ा चोर जी आहे तुंहिंजी बिल्कुलु बिल्कुलु चलो ठीकु आहे वॾी महिरबानी तुंहिंजी लख एहसान कुर्ब